الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد إن عدة الشهور عند الله 12 شهرا وقال الله تبارك وتعالى في مقام آخر ومن يشاقق الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا हर किस्म जी हमद ऐं सना किबरियाई अकेले अल्लाह वहदहु ला शरीक के जुगाए लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम ही हलंदड़ महीनो मुहर्रमुल हराम जो महीनो है इस्लामी तरतीब मुताबिक ही पहिरियों महीनो है। अल्लाह रब्बुल आलमीन
पने कलाम पाक कुरान मजीद के अंदर इरशाद फरमायो त इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरा, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन वट महीनन जी गणप थियल आहे उहे 12 महीना आहिनि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते फरमायो त मिनहा अर्बाअतुन हुरुम, उन्हनि 12 महीननि मज़ा 4 महीना हुरमत वारा महीना आहिनि, जिन्हनि महीननि में हर किस्म जे ज़ुल्म व ज़्यादती, नाइंसाफ़ी, क़त्ल गारत व सफ़ाकियत खां मना थियल आहे। पर एतिरे हद ताणी जेको इस्लाम जी बुलंदी जो अज़ीम रुकन जिहाद फ़ी सबीलिल्लाह आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि 4 महीननि जे अंदर जिहाद फ़ी सबीलिल्लाह खां बि मना कयो आहे। त इन्हनि महीननि जे अंदर अव्हां मुसलमाननि खे कंहिं किस्म जी का बि अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो अमल नाहे करणो, अहिड़ी अगबराई नाहे करणी जंहिंजी बुनियाद ते जिहाद करणो पवे, क़िताल करणो पवे। पर जेकॾहिं अॻियां काफ़िर, यहूद नसारा, इस्लाम दुश्मन बिना कंहिं वजह हो, बिना कंहिं सबब जे अगबराई करे अचनि त पोइ तव्हांखे इजाज़त आहे जो तव्हीं उन्हनि सां विढ़ो, वगरना हू हर सूरत में, हर हालत में इन अज़ीम फरीज़े जी तव्हांखे इजाज़त कोन्हे का। तो पोइ जेके ॿिया आम ज़ुल्म आहिनि उन्हनि जी त बिलाउला असांखे रख करणु खपे ऐं हर माण्हू खे रख करणु खपे। मुहर्रमुल हराम जो महीनो हूअं त 11 ही महीना इस्लाम वारा खणूं था, त जिहालत हर महीने में कंहिं न क़िस्म जी, कंहिं न कंहिं क़िस्म जी जिहालत मज़हबी नाले सां नज़र अचे थी। मज़हबी त्योहार, मज़हबी मजलिसूं, मज़हबी तहरीकूं उन्हनि मामलात ते नज़र अचनि थियूं, कंहिं न कंहिं महीने में, कंहिं न कंहिं मसइले ते आगे। पर जॾहिं ख़ुसूसन मुहर्रमुल हराम अचणु शुरू थींदो आहे, चंद ॾिहाड़ा वेझा हूंदा आहिनि, तो पोइ असांजे माहौल, समाज, मुआशरे जा रंग बि मटिजणु शुरू थी वेंदा आहिनि हलिया। अजीब अजीब तरह जा असांखे माहौल नज़र अचनि था, कम ज़ाहिर थींदे, रूनमा थींदे नज़र अचणु शुरू थियनि था। इन जी वजह इहा आहे जो हिन मुहर्रमुल हराम जे महीने सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु अज़ीम वॾो हादसो थियो, जेको हिन उम्मत जे लाइ हिकु वॾो सबक़ बि आहे ऐं ॾुख ऐं दर्द जो वाक़ियो बि आहे। उहो हादसो ही आहे जो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे हिन मुहर्रमुल हराम जी 10 तारीख़ ते ज़ुल्मनि, ज़्यादतनि संदन पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे शहीद कयो वञे थो। इन्हीअ वाक़िए खे खणी करे इस्लाम दुश्मन जेके अनासिर आहिनि उन्हनि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जेका अज़ीम जमात आहे उन्हीअ खे टारगेट कयो। इन्हीअ वाक़िए खे खणी करे मुआशरे, समाज, माहौल में अहिड़ा कम करणु शुरू कयूं जिन जी बुनियाद ते इफ़रा तफ़री थिए, नफ़रत फैलजे। जेका असल शइ हक़ीक़त आहे उहा दफ़न थियो थी वञे,
पर उन्हीअ जी जगह ते रस्मो रवाज खराफात अक़ीदतूं ऐं अहिड़ा बुछड़ा फेल अहिड़ा बुछड़ा कम कया वञनि था जिन्हनि जो न क़ुर सां ताल्लुक़ न अल्लाह जी इबादत सां ताल्लुक़ न मिठड़े मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम तरबियत सीरत सां ताल्लुक़ न अहले बैत किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन जी सीरत अक़ीदत सां को ताल्लुक़ आहे न वरी 10 मुहर्रम ते जेको वाक़ियो थियो उन सां इहा शइ ताल्लुक़ रखंदड़ आहे। ये सभु शयूं बाद में घड़ियो वियूं न इन्हनि जी तालीम ॾिनल आहे त इहे शयूं कयो न इन्हनि जी का फज़ीलत ॿुधायल आहे ऐं न वरी इहे शयूं इन वाक़िए सां कंहिं परे परे जो बि को ताल्लुक़ रखनि थियूं हरगिज़ न। सभ खां पहिरियां टारगेट कयो वेंदो आहे असहाब सगोरनि जी जमात खे। जीअं ई मुहर्रमुल हराम जा ॾिहाड़ा अचणु शुरू थींदा मजलिसूं महफ़िलूं जलसा तकरीरूं थियण शुरू थींदा आहिनि। सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं अल्लाह जी इबादत जी तबलीग कई थी वञे क़ुरान ॿुधायो वञे थो हदीस रसूल ॿुधाई वञे थी अहले बैत अतहार जी सीरत ॿुधाई वञे थी अक़ीदत मोहब्बत बयान कई वञे थी त सुठी ॻाल्हि आहे। पर इन्हनि महफ़िलनि में इन्हनि कचहरियुनि में इहा शइ तव्हांखे ज़रे बराबरि नज़र कान ईंदी ज़रे बराबरि बि नज़र कान ईंदी। इहे महफ़िलूं नालो दीन या नालो अहले बैत जो हूंदो लफ़्ज़ ज़ाहिरी तौर रसूल करीम जे आल जे बारे में इस्तेमालु कया वेंदा पर इन सॼे मसनूई मामले जे पोयां रुगो नफ़रत ई नफ़रत रुगो नफ़रत ई नफ़रत अल्लाह जी तौहीद जा जनाज़ा कढिया वञनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ाते रिसालत जा जनाज़ा कढिया वञनि था। क़ुरान पाक जेको अज़ीम किताब आहे इन जी तावील व तहरीफ़ कई वेंदी आहे इन्हनि महफ़िलनि में क़ुरान पाक जे सिपारनि जो बयाननि इनकार कयो वेंदो आहे रुकूअनि जो आयतनि जो इनकार कयो वेंदो आहे। इन्हनि मजलिसनि में इन्हनि महफ़िलनि में सहाबा किराम जे अज़ीम शख़्सियतनि हज़रत अबू बकर उमर उस्मान मुआविया सुफियान व दीगर सहाबा ते सुबो शितम कयो वेंदो आहे। भई वाक़ियो छा आहे वाक़ियो करबला आहे वाक़ियो 10 मुहर्रम आहे लानतान अबू बकर ते पई थिए सम्झो था ॻाल्हि खे वाक़ियो 10 मुहर्रम आहे लानतान उमर साईं ते पई थिए। ही सोशल मीडिया ते ॾिसो पिया कीअं कारा कपिड़ा पाए करे रहज़नी ॾेखारींदे अलल ऐलान नाला खणनि था अबू बकर जो उमर जो उस्मान जो हज़रत अम्मी आयशा जो हज़रत मुआविया जो हज़रत सुफियान जो सरियाम लानतूं कनि पिया। भाई ॿुधायो त सही 10 मुहर्रम जे वाक़िए करबला सां इन्हनि माण्हुनि जो छा ताल्लुक़ आहे इन लानतान जो छा ताल्लुक़ आहे इन जहालतपन जो छा ताल्लुक़ आहे। ताल्लुक़ इहो आहे शैतानी करणी आहे फितनो फसाद करणो आहे। जेके हक़ीक़ी इस्लाम दुश्मन अनासिर आहिनि उन्हनि इहा शइ अप्रोच करे छॾी आहे माण्हुनि में त तव्हांजा ही अक़ीदा पुख्ता पक्का अक़ीदा आहिनि। जाहिल ज़ाकिर जेके रसूलुल्लाह जी सुन्नत खां ख़ाली जिन्हनि खे क़ुरान पढ़णु कोन थो अचे असीं उन्हनि जूं तकरीरूं ॿुधूं था तव्हां पाण खणी करे ॿुधो कलाकनि जी कलाक ॾियारी ऐं बकवास नज़र ईंदो क़ुरान जी का आयत नज़र कान ईंदी। पर जेकॾहिं का ईंदी बि सही त टुटे फुटे ऐं ग़लति इबारत पढ़ियल सां नज़र ईंदी। रसूलुल्लाह जी का सोणी का सुठी का अदब जे लाइक़ का सुहिणे गुफ़्तगू जे लाइक़ का हदीस नज़र कान ईंदी। अहले बैत अतहार जे कंहिं बि फ़र्द जी का सुठी तालीम व तरबियत ते को वाक़ियो का ॻाल्हि नज़र कान ईंदी। रुगो ॾियारी रुगो बकवास रुगो नारेबाज़ी रुगो लानतान रुगो कुफुर रुगो शिरक रुगो गुस्ताखी ऐं गुस्ताखी पाण बि इहे मवाला कंदा आहिनि ऐं जेके सामिईन आहिनि उहे बि कंदा आहिनि। न तौहीद न नमाज़ न रोज़ो न ज़कात न हज न मोहब्बत न वालिदैन जो मक़ाम मर्तबो न मिट माइटी न रिश्तेदारी जो भरम को धर्म न मेहमान नवाज़ी का बि शइ न
व्याज हराम आहे, शराब हराम आहे, जुआ हराम आहे, का बि शइ न, मौसीक़ी हराम आहे, का बि शइ न, ज़ुल्म न कयो, नाइंसाफ़ी न कयो, हिक ॿिए जा हक़ ॾियो, का बि शइ तव्हांखे इन्हनि तक़रीरनि में नज़र कान ईंदी। वाक़ियो छा आहे? करबला आहे। सम्झी त विया हूंदव त वाक़ियो करबला आहे। रुख केॾा हा, वाक़ियो करबला आहे, हादिसो करबला आहे, मोहब्बत अहले बैत सां आहे, पर रुगो फितनो ऐं फितनो। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन खे गारियूं, सहाबा किराम ते लानतूं, हालांकि क़ुरान खणो, हदीस खणो, अहले सुन्नत जा किताब खणो, बल्कि इन्हनि जे पंहिंजे मकतब फ़िक्र जा किताब खणो। शिया जेके आहिनि, जेके ही हेॾो कुझु हंगामो खड़ो कनि था, जंहिंजो अहले बैत वाक़ई करबला सां टके बराबरि बि तालुक़ न आहे, रुगो गुस्ताखी ऐं गुस्ताखी ऐं बावर छा कराईंदा आहिनि त उन्हनि जी पाण में दुश्मनी हुई, उन्हनि जी पाण में दुश्मनी हुई। हज़रत अबू बकर ज़ुल्म करे वियो, उमर ज़ुल्म करे वियो, उस्मान ज़ुल्म करे वियो, मुआविया ऐं सुफ़ियान ज़ुल्म करे विया हलिया, अमी आयशा ज़ुल्म करे वई हली। हालांकि जेकॾहिं हक़ीक़त पढ़ी वञे न त इन्हनि शीयनि जे किताबनि में ख़ुसूसन नहजुल बलागा खे तव्हां खणंदो न, शीयनि जो किताब आहे, मोतबर किताब, ऐं शीयनि जे नज़दीक इन नहजुल बलागा किताब खे ईअं हैसियत आहे, अल्लाह जे क़ुरान खां बाद में लिखियल आहे, उन जे पहिरियनि इब्तिदाई सुफ़नि में अल्लाह जे कलाम खां बाद में फ़साहत भरियो, बलागत भरियो, हिदायत भरियो, को सिद्धो सुहिणो सिधी राति ॾेखारण वारो को किताब आहे तो नहजुल बलागा आहे। ईअं जीअं सुन्नियुनि वटि क़ुरान पाक खां बाद में बुखारी जो मर्तबो आहे, शीयनि वटि क़ुरान पाक खां बाद में, बल्कि अल्लाह जे कलाम खां बाद में हिकिड़ो आहे किताब, उन जो मर्तबो मक़ाम। पर ॿी ॻाल्हि थिए पई कलाम जी, सुन्नियुनि जो अक़ीदो आहे अल्लाह जे कलाम खां बाद में मख़लूकनि में सभ खां बहितरीन अनमोल, ग़लती लफ़्ज़िश खां पाक, ईच लूच खां पाक, सिधो सवलो सुहिणो जेको कलाम आहे उहो मिठड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। पर शीयनि जो न, शिया चवंदा अल्लाह जे कलाम खां बाद में जेको भलो ऐं बहितरीन कलाम आहे उहो अली साईं जो कलाम आहे, अली साईं जो कलाम आहे। पर जेॾी महिल ही शइ हिन जे साम्हूं रखंदासीं न, पोइ बि कोन था मञनि, पोइ बि कोन था मञनि। हालांकि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिन जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे, हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला जिन सां जॾहिं मसइलो थियो, हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां हज़रत अली मुखातिब थियो, हज़रत अली चयो त मुआविया मुंहिंजे हथ ते उन्हनि सहाबियनि बैत कई अथई जिन्हनि अबू बकर जे हथ ते बैत कई हुई, तरतीब सां नाला थो खणे, जिन्हनि उमर साईं जे हथ ते बैत कई हुई, ॿियो ख़लीफ़ो ॿुधायईं, जिन्हनि उस्मान साईं जे हथ ते बैत कई हुई, टियों ख़लीफ़ो ॿुधायईं। पहिरियां अबू बकर जो नालो खईं, पोइ उमर जो नालो खईं, पोइ उस्मान रज़ी अल्लाह ताला टिनी साहबनि जो ईअं तरतीब सां खिलाफ़त वाहिद नालो खणी करे चई त मुआविया मुंहिंजे हथ ते मुहाजिरीन ऐं अंसार साहबनि बैयत करे मूंखे खलीफ़ो चूंडियो आहे, लिहाज़ा सहाबा किराम जेके मुहाजिर ऐं अंसार अथई न उहा अल्लाह जे तरफ़ां हिकु मुंतख़ब शुदा जमात ऐं शूरा आहे। ऐं जंहिं बि माण्हू खे इहे मुहाजिर ऐं अंसारी सहाबी मुतफ़िक़ थी करे इमाम चूंडे छॾनि, उहो इमाम अल्लाह जे तरफ़ां चूंडियल हूंदो आहे, उन्हीअ में अल्लाह जी रज़ा हूंदी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो ही बयान आहे, हिन नहजुल बलागा में
ॿियो वाक़ियो, ॿियो खुतबो, जॾहिं आमू साम्हूं आहिनि ॿई क़ौमूं, छा थियो? हज़रत अली जे लश्कर मञा कुझु माण्हुनि हज़रत मुआविया जे लश्कर खे गार गंद करणु शुरू करे छॾियो, लानत शुरू करे छॾियूं। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला मुखातिब थियो, ॿुधो मुंहिंजी जमात वारो, मुंहिंजे टोले वारो, असां ॿिन्ही धुरियुनि जो रब हिकिड़ो अथव, असां ॿिन्ही धुरियुनि जो रब हिकिड़ो आहे। अॼु जेके ही मवाला भंगी चरसी चवंदा आहिनि न, तो मुआविया कलमो पढ़ियो हो पर ज़ाहिरी पढ़ियो ही, अंदरूनी कोन पढ़ियो ही। भई अली वधीक थो ॼाणे या अॼु जे 15वीं सदी जा मवाला वधीक था ॼाणनि? अली साम्हूं बीठो आहे, अली उन माण्हू सां गॾु नमाज़ूं पढ़ियूं, अली उन माण्हू सां गॾु जिहाद कया, अली उन माण्हू सां गॾु इस्लामी ज़िंदगी गुज़ारी आहे। अली साईं फरमाए थो त ॿुधो, इन रब्बना वाहिदुन, असां ॿिन्ही धुरियुनि जो रब हिकिड़ो अथई। जेकॾहिं हज़रत मुआविया मुनाफ़िक हुजे हा या हिननि मलूननि जे मुताबिक़ काफ़िर हुजे हा, हज़रत अली कॾहिं बि काफ़िर ऐं मोमिन मुसलमान जे रब खे हिकु न चवे हा। छो जो काफ़िर अलाह सां गॾु गैरुल्लाह जो पूॼारी हूंदो आहे, हू अलाह खां अलावा ॿिया बि इलाह क़बूल कंदो आहे, उन्हनि जो इबादत गुज़ार हूंदो आहे। अॻिते अली फरमायो व नबियना वाहिदुन, असां ॿिन्ही जो नबी बि हिकिड़ो ई आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻिते चए थो व दावतना फिल इस्लाम वाहिदुन, असां ॿिन्ही जी जेका इस्लामी दावत आहे उहा बि हिकु आहे। असांजो रब बि हिकु आहे, असांजो नबी बि हिकु आहे, असांजो इस्लाम बि हिकु अथव। अॻिते अली साईं फरमाए थो न असां इहो चऊं था त असां मुआविया जे साथियुनि खां ईमान में अफ़ज़ल आहियूं, न वरी उन्हनि जी इहा दावा आहे त को मुआविया चवे पियो त आउं अली खां ईमान में अफ़ज़ल आहियां। न, असां अल्लाह ते ईमान जे मामले में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रिसालत जी तस्दीक जे मामले में ॿई बराबरि आहियूं। कंहिं बि मामले में असीं हिक ॿिए खां पोइते न आहियूं। ईमान में असां ॿई पक्का मोमिन आहियूं, ॿई हिकु रब खे मञण वारा आहियूं, उन जी तौहीद में ॿई सचा आहियूं, ॿई रसूलुल्लाह खे मञण वारा आहियूं, उन जी रिसालत जी तस्दीक में असां ॿई सचा आहियूं। हीउ केरु पियो चवे? हज़रत अली। अॻिते छा थो फरमाए? चए थो असांजो जेको इख़्तिलाफ़ थियो आहे उहो थियो आहे हज़रत उस्मान जे क़त्ल जे मामले में। हज़रत मुआविया शाम में गवर्नर आहे, हज़रत अली साईं मदीने में मौजूदु आहे, दारुल ख़िलाफ़ा मदीने में आहे। हज़रत उस्मान साईं ते बुलवाई बाग़ी चढ़ाई करे शहीद कनि था। पोइ हज़रत अली जी बैअत थिए थी। हज़रत मुआविया, अम्मी आयशा, तलहा व ज़ुबैर, मुग़ीरा, दीगर साहब हिकिड़े पासे थी विया हलिया। अली साईं असां तव्हांजी बैअत कंदासीं, पर असांजी शर्त इहा आहे त जेके कातिलीन उस्मान आहिनि उन्हनि खे पहिरियां किसासी तौरु सूली ते चाढ़ियो, उन्हनि खे पहिरियां क़तल करियो। इतां ॻाल्हि हली वई, इतां मामिलो रुख जंग ताणी पहुची वियो हलियो। जंग सभु कुझु थियण खां बाद में जंग जमल पहिरियां थी आहे। जंग सिफ़ीन जो मौक़ियो तव्हांजे साम्हूं बयानु कयूं पिया। ॿई धुरियूं आम्हूं साम्हूं आहिनि। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जेॾीमहिल इहा गुफ़्तगू ॿुधी आहे, हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सुलहनामो पेश करे छॾियो। इख़्तिलाफ़ ख़तमु, जहिड़ो ख़तमु। हीउ शीअ किताब जा लफ़्ज़ आहिनि, अली साईं जा ॿोल ऐं कोल आहिनि, कंहिं ॿिए जा न। हज़रत मुआविया सुलहनामो पेश कयो। हज़रत अली फरमाए थो त असां सुलह क़बूल कई, असां सुलह क़बूल कई। ऐं हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे बारे में हज़रत अली साईं फरमाए थो अल्लाह साईं मुआविया खे गुमराही खां बि बचाए छॾियो, अल्लाह साईं मुआविया खे हलाकत खां बि बचाए छॾियो। सुलह थी वई। अली चवंदा सुलह कोन थी। हिशियन जो किताब। हज़रत अबू बकर, उमर, उस्मान अल्लाह जी तरफ़ां मुंतख़ब शुदा, अल्लाह जी रज़ामंदी वारा ख़लीफ़ा थिया आहिनि। हज़रत अली फरमाए मुआविया मोमिना, पक्को सचो मुसलमान मोमिना। असांजो ॿियो को बि जहिड़ो झटो कोन हो, सिर्फ़ु हज़रत उस्मान जे क़त्ल जो जहिड़ो। ऐं उन खां बरी आहियां।
सुलह पेश थी आहे, असां सुलह क़बूल कई आहे। हज़रत अली फरमायो अल्लाह साईं सोणे मुआविया खे हलाकत खां ऐं गुमराही खां बचाए छॾियो आहे। हिते छा पियो हले? ॿुधो पिया, ॾिसो पिया, अफ़सोस आहे असां ते। असांखे केरु गार गंद करे, माउ पीउ खे केरु गार गंद करे, पोइ असीं जोधा जवान बहादुर दिलेर जरी अरड़ा थी पवंदा आहियूं। गार ॾिने अल्लाह अकबर कबीरा। असांजी नौजवाननि जी जमात जेका फेसबुकनि ते वेठी आहे, हू गाननि खे लाइक कनि पिया, गाननि ते माशाअल्लाह कनि पिया, गाननि ते माशाअल्लाह ॾाढो सुरीलो आबाद आहे। नौजवान वेठल आहिनि हिते हींअर बि, अल्लाह अकबर। साम्हूं को अलम खे सजाए पियो, रंग करे पियो, बतियूं लॻाए, माशाअल्लाह कंग्रेचुलेशन ओ माशाअल्लाह लाइक दिल। हेॾा अल्लाह जे क़ुरान जी हक़ीक़त बयान पई थिए, ॾे मथे लोॾो। इनखे न शेयर करिणो आहे, न लाइक ॾियणो आहे, न वरी इन जे मथां के जुमला लिखी करे पंहिंजे दोस्तनि खे तवजो ॾियारणो आहे त हज़रात असांजा दोस्त ही क्लिप, ही तकरीर, ही क़ुर जी आयत ज़रूरु ॿुधजो। मथां लिखण में ग़लति छा थो थिए? न, ही असां मुस्लमाननि जी हींअर कैफ़ियत आहे, जंहिंजा नतीजा इहे आहिनि, जंहिंजा नतीजा इहे आई। पाक कलाम पढ़ण खां असांजी मुसलमाननि जी जेका आवाम आहे, वॾड़नि तोड़े नंढड़नि, मर्दनि तोड़े पोड़ींदी भरी आहे, परे आहे। अॻिते अचो साईं, हाणे मुहर्रमुल हराम जेके इहे ॾिहाड़ा शुरू थींदा, इन्हनि में रस्मूं ज़ाहिर थींदियूं। इन लानतान, इन कुफुर, इन फतवाइन, नारेबाज़ी खां अलावा हाणे ॿियूं रस्मूं शुरू थींदियूं। कहिड़ियूं रस्मूं शुरू थींदियूं? न्याज़ ऐं नंगर शुरू थींदा, सबील शुरू थींदा, नोहा शुरू थींदा, कुटको पिटको शुरू थींदो, पेरे उघाड़े हलणु शुरू थींदा, घरनि में खाधा पीता पचाइण बंदि थी वेंदा। अलाए छा आहे? गमे हुसैन आहे, गमे हुसैन आहे। फेसबुक ते आइडियूं पढ़ूं था, उन्हनि ते लिखिया पिया आहिनि, असुल ज़िंदगी तो गमे हुसैन ही है ना, असुल ज़िंदगी गमे हुसैन आहे। ही केरु पियो लिखे? मुस्लमान थो लिखे, अल्लाह खे मञण वारो। अल्लाह जो क़ुरान चए थो असुल ज़िंदगी तव्हांजी अल्लाह जी इबादत आहे। ज़िंदगी जो असुल मक़सद अल्लाह जी इबादत आहे, अल्लाह जी तौहीद खे अपनाइणो आहे। चए थो असुल ज़िंदगी तो गमे हुसैन ही है ना, अल्लाह अकबर। उन खां पोइ कई जुमला, कई स्टाइल, कई तहरीरूं हलंदियूं, अल्लाह अकबर। टिकटॉक ठहंदा, उन्हनि में का क़ुरान जी आयत न, हदीस का न, उनमें बि जहालत वारा इहे नोहा पिया हलंदा, इहे कुटका पिटका पिया हलंदा। साईं जीअं ई इहे ॾिहाड़ा शुरू थींदा, शियो मज़हब त शियो मज़हब वीचारा अनपढ़ आहिनि, उन्हनि ते मयार कान्हे का, पर जेके उन्हनि खे अची करे न उभारींदा आहिनि, अलाह जी लानत आहे उन्हनि ते। जेके पब्लिक वीचारी आवाम खे कॾहिं क़ुर पाक खोले करे कोन ॾेखारे। सुन्नी मज़हब बि शुरू थी वेंदो। हलियो साईं, इमामनि जो गम आहे। जीअं ई ॾिहाड़ा वेझा थींदा, बाबा शादी मुहर्रम में नाही करणी, न शादी मुहर्रम में नाही करणी, क़ुर में लिखियल आहे, न हदीस में, न हज़रत हुसैन चयो भला, अले असांखे ख़बर कोन्हे का। हज़रत अली साईं चयो न, पोइ तव्हांखे कंहिं झलियो आहे जो मुहर्रम में शादी न करियो? छो? शैतान झले थो, ॿियो केरु कोन थो झले, शैतान थो झले। छो जो जेका इस्लाम शादी ॿुधाई आहे न, उहा त असां कयूं ई कोन था, उहा असांखां थिए बि कान थी। छो जो असांजो मुआशिरो रन मुरीद बि त आहे न। जेसीं ताणी घर में ईको न अचे, डेग न अचे, अमीरा बेगम न वॼे, असां तोखे वठण ईंदासीं मामनि चाचनि सां दोल धमाम, जेसीं ताणी इहो न हले त शादी त थिए ई कान न। ई शैतानी कमु करिणो आहे न। हाणे साईं मुहर्रम आहे, गमे हुसैन आहे, शादी करणी आहे, इहे चरिया इहे शयूं वॼाइणियूं कोन पवंदियूं। इहा शादी माना मैयत थी वई हले। हीअ मुस्लमान जी सोच आहे।
छाजे करे या सोच थी आ सीरत हुसैन खां जहालत जे करे, सीरत अली खां जहालत जे करे, सीरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जहालत जे करे, कुरान जी तालीम खां जहालत जे करे सोच पैदा थी आहे। हालांकि इस्लाम कुरान हदीस मोहम्मद रसूलुल्लाह अहले बैत मुहर्रम में शादी करण का मना कोन कयो आहे। शादी इजाबो क़बूल रज़ामंदी ऐं शरीयत जो खुतबा मसनून पढ़ो अलाला ख़ैर सलाह शादी थी वई है, बस खत्म। शादी ना है करनी, ॿिया कम खोड़ सारा पोइते करणा आहिनि। न्याज़ जी तयारी करणी आहे, सबील जी तयारी करणी आहे। साईं 9 मुहर्रम ते पोड़ियूं पकियूं वॾड़ा नंढड़ा सभु केॾा मस्जिद में गमे हुसैन में नमाज़ पढ़ण, गमे हुसैन में कुरान पढ़ण, गमे हुसैन में दुआ घुरण, न केॾा कब्रिस्तान। कब्रिस्तान छाजे लाइ? साईं कब्रनि खे सेट करणो आहे, लेपो ॾियणो आहे, कब्रनि खे पको करणो आहे, अंगरबत्तियूं ॿारड़ियूं आहिनि, गुलाब जा गुल छटणा आहिनि, चांवर दाल टाफियूं रेवड़ियूं भुॻड़ा। ओ उते ख़्यालु अची वेंदो हलियो पखियुनि खे पाणी पिया ॾिजनि, हाय हुतां बाल्टी भरिया सॼो साल 11 महीना न अबो यादि न अम्मा यादि न ज़ाल यादि न धीअ यादि। उते कब्र ते कहिड़ा कहिड़ा जानवर खोटे बोटे डब किन करे विया हलिया, साईं खे यादि कोन्हे। 9 मुहर्रम ते कब्र यादि। भला इहो ॿुधायो त 9 मुहर्रम कब्रिस्तान जो करबला सां कहिड़ो तालुक आहे? इहो त ॿुधायो असांखे। असीं कोन था चऊं कब्रिस्तान न वञो, असीं चवंदा रसूलुल्लाह जी तालीम हर रोज़ ज़ियारत कयो कब्रिस्तान जी। उते वञो, कब्रूं ॾिसो, मन तव्हांखे मौत यादि अचे, रसूलुल्लाह जी तालीम आख़िरत यादि अचे, तन्हाई यादि अचे। ही जेको क़ब्र में अॼु पियो आहे पोयां छा त उन जी इज़त ऐं नालो हुयो, छछ ठुंगर हुया, अॼु हिते पियो आहे। नबी साईं फरमायो आहे अहले हदीस जी तकरीर आहे, तालीम आहे, अहले हदीस जी तबलीग आहे। बाबा हर रोज़ वञो, बार बार वञो, कब्रिस्तान जी ज़ियारत कयो, पर इन नियत सां वञो त असां उते वञी करे आख़िरत खे यादि करे ईंदासीं, पंहिंजनि जे लाइ अल्लाह खां बख़्शिशी दुआ करे ईंदासीं। ही रसूल ऐं नबवी ऐं अलवी ऐं अहले बैत जी तालीम आहे। पर असांजो मुसलमान करबला हेॾा 9 मुहर्रम ते वठ वठां लॻी पई आहे। मौलवी वॾी सी ॾाढ़ी आहे, सुहारी आहे, पटको ॿधल आहे, बीठो आहे। 9 मुहर्रम ते रूह सभु घर ईंदा आहिनि, 27 रमज़ान ते रूह अची करे दर ते बीहंदा आहिनि, 15 शोबान ते तव्हांजे माइटनि जा रूह अची करे घरनि जा चकर हणंदा आहिनि। पाण कपिड़ा पाओ पिया, पाण सयूं खाओ पिया, पाण ख़ुशियूं कयो पिया, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? अल्लाहु अकबर कबीरा। पोइ हाणे असांजी क़ौम खे 11 महीना 29 या 28 ॾींहं इहे रूह यादि कोन हुया। 9 मुहर्रम ते क़ब्र यादि आई आहे बाबा जी अम्मा जी। भई करबला सां हिन जो कहिड़ो तालुक आहे? खणो असीं बाबा अहले हदीस आहियूं, असांजा बुज़ुर्ग चवंदा आहिनि कूड़ा आहिनि, ठग आहिनि। हनफियुनि जी फतवा भला खणो, जो बंदी सुन्नी अबू हनीफा रहिमहुल्लाह जिन जी ॻाल्हि खे खणो भला, फतावा बज़ाज़िया देवबंदियुनि जो मोतबर किताब आहे फतवा जो। हुनमें लिखियल आहे मन काल अरवाहुल मशाइख हादिरतुन तालम युकफ़र। जेको माण्हू चवे थो न मरी वञण खां पोइ बि रूह ईंदा आहिनि, रूह घुमंदा आहिनि, ओ हनफियुनि जी देवबंदियुनि जी मौलाना फज़लुर रहमान साहब तबलीगनि जमायतनि वारनि जी फ़िक़ह चवे थी जेको माण्हू इहो अक़ीदो रखे थो उहो काफ़िर आहे, उहो काफ़िर आहे। अंदाज़ो लॻायो अबू हनीफा रहिमहुल्लाह फतावा कादी खान देवबंदियुनि जो मोतबर किताब फतवा जो। अबू हनीफा रहिमहुल्लाह चए थो त क़ब्र खे गिरांठ खां मथे करणु, हे असां वारा बुज़ुर्ग जंहिंमहिल तदफ़ीन थींदी आहे अधु खां घणो टाइम त फुज़ूलियात में लॻाईंदा। हूं ख़बर कान्हे का
मैयत लाहण महल 10 ॼणा ॿुधाइण वारा थींदा, हिर्ग खनी हिशे खनी हीअं करीस हूअं करी। साईं मैयत थी वई हली, 2 ॼणा अंदरि लॻा पिया न, ॿियो मथां ओ फलाणा ओ टीरड़ा ओ मटी, हीअं करीस थोरो हीअं करीस। साईं ओ धाॻो खोलीस, साईं गंढ खोली त कफन खोली त वरी साईं जंहिं महिल फटे ॾियण जो वक़्तु ईंदो त बाबा हीअं रख न, हिकिड़ो अंदरि करण वारो, 10 ॼणा मथां सलाह ॾियण वारा। साईं फटा ॾुखिया सुखिया लॻी विया। अबा हाणे गप बि खणी अचो ऐं ॿूर बि पटे अचो। ॿूर नाहिनि त पन छा था करियोसि? साईं उहो मिटी सोराखनि मां अंदरि न वञे। हाणे दुनिया में मिटी में लिथड़ियो पियो हो, यादि कंहिंखे कान हुई। हिते सभु खेर खवा लॻा पिया आहिनि, मिटी अंदरि न छो आई, सुतो ई अंदरि मिटीअ में पियो आहे। कहिड़ो तव्हांखे शीशे जो ताजमहल ठाहे ॾिनो आहे अंदरि? हेॾी पोयां दौलत छॾे वियो हलियो, अंदरि छा सोन रखियो त मिटी अंदरि न वञे सोराखनि मां। अड़े बाबा इहो खेल ई 10 मिंटनि 15 जो आहे। क़बर बंदि थी या त क़बर मोहम्मद करीम फरमायो इनामन तौर ता हद निगाह कुशादी थी वेंदी हली, पाणे खुली वेंदी हली अल्लाह जी रहमत नेक अमलनि जे करे। या त वरी ज़ालिम जाबिर मुशरिक बेनिमादी मनशाती मुनाफिक आयाशी ज़ानी चोर व्याजी हूंदो त क़बर ई गॾिजी वेंदी हली। मियां तूं भले केतिरा बि गुड़खा बंदि कर, हू भाउ अंदरि दबियो पियो आहे। नबी से फरमायो हीअं थी वेंदी हली क़बर, मिट्टी गॾिजी वेंदी आहे हली। साईं उते सभु कारीगर लॻा पिया आहिनि, ठहियो मिट्टी चई चढ़ी वई हली। पोइ जेका मिट्टी कढी आहे भला पासे में खॾो आहे खणी छॾियोसि न, मेड़ मेड़ा कबी बाबा। हाणे आईंदा जले गुहारा खणी वेंदा के महिरबानी। अब छा साईं क़बर जी पाक मिट्टी आहे, क़बर मां कढी आहे न, हाणे इन जो ॿिए खे हक़ कीअं ॾियूं? इहो क़बर इन जो हक़ आहे, मिट्टी हक़ आहे। ही दुनिया में हक़ यादि कोन आया, हेॾो खणी बुछ ठाहींदा। पोइ साईं छनकारूं गुलाबनि जा गुल, अंगरबतियूं, असांजी मर्ज़ी आहे न बाबा। तव्हीं वहाबी आहियो, तव्हीं नथा करियो न करियो, असांजी मर्ज़ी आहे न। अलाह जा बाना मुंहिंजी अम्मा पोइ तो नबी ते कहिड़ो कलमो पढ़ियो आहे? असांखे छॾियो खणी फतावा कादी। अबू हनीफा रहिमहुल्लाह चवे थो त क़बर गिरांट खां मथे न आहे करणी, क़बर खे पको न आहे करणो, ऐं क़बर खे लेपो बि न आहे ॾियणो कचो। हे अबू हनीफा जो हुकुम आहे। ॾिसो केतिरा था मञनि। असांजी क़बरनि खे 4 क़बरनि जी जॻह हिकिड़ी क़बर वालारी पई आहे, टाइल सिरो वरी पासे खां वण। अड़े बाबा ही छा पियो करी? सरकारी भॾे में क़बर ठाही अथई, 5 एकड़ ॿनी में कान ठाही अथई। ॿियनि खे बि हिते पूरणो आहे, अहिड़ी ई भला ज़रूरत आहे। सो बि ग़लति आहे त पोइ पंहिंजे कंहिं ॿारे में पूरियो न। अलाह जा बानो इहे ग़लति कम आहिनि, शरीयत जे ख़िलाफ़ ऐं फुदूल कम आहिनि। हेॾा जेके हक़ीक़ी शरीयत जे तरफ़ां मुसलमान उम्मत ते लागू फ़र्ज़ थी वेंदा, उन्हनि जी परवाह कान्हे। जहालत वारे कमनि में, फुदूल कमनि में वठ वठा लॻी पई आहे। ऐं 9 मुहर्रम ते इहे सभु कम थींदा। हे अबू हनीफा जा थो चए इहो जहालत वारो कमु आहे। इहो ॾींहुं मुक़ररु करणु, तारीख़ मुक़ररु करण जो 9 मुहर्रम सां कहिड़ो तालुक आहे? वाक़े करबला सां कहिड़ो तालुक आहे? ग़म हुसैन सां कहिड़ो तालुक आहे? अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह जा बानो क़बर मुतलिक़ सभु कम ग़लति थींदा आहिनि। वरी क़ुरान जे आयतनि वारी पढ़, उते असांजा बुज़ुर्ग आयतल कुर्सी 4 कुल लिखिया पिया आहिनि, उहे पढ़ क़बरनि ते रखी ईंदा। या त टाइलनि में आयतल कुर्सी ऐं कुल लिखाए ईंदा, या त वरी अॻियां पटी हणाईंदा। छा बाबा? निशानी क़बर जी निशानी छा कंदेसि? आवा अब्दुल रशीद बिन खुदा बख्श विसाल हयाती मरहूम टीरड़ो मटीरड़ो सॼो उते लिखियो पियो आहे। हिन जो तारुफ़ आहे। माना जेकॾहिं दुनिया में कंहिंसां ज़्यादती करे वियो हुजे, ख़ुदा न ख़ासि त मज़लूम न हुतां गुज़रे, माना लानतनि जी भरी ॾियो वञेसि न, बदुआऊं ॾियो वञेसि न। अलाह खां इहा दुआ कयो वञे त अलाह भरीस क़बर अज़ाब सां। ऐं हर इंसान ख़ताकार आहे। इहे जेके अलामती शयूं रखियल आहिनि, इन्हनि में कबाहत आहे। मुमकिन आहे कंहिंसां नाइंसाफ़ी ज़्यादती थियल हुजे ऐं लानतनि जो वसकारो थी वञे। सॼो अलाह जा बानो अलाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लिख
लिखण खे मकतूबे खां बि मना कयो आहे क़बर खे इहा शइ नाहे लॻाइण। असांजो मुस्लिम मुआशिरो ज़िद ते आहे, अना ते आहे, को सबूत को दलील न। अदाग ते अचो, 9 मुहर्रम सबील कंहिंजो इमाम हुसैन जो नदरे अल्लाह न्याद हुसैन न्याज़ अल्लाह जबानो सबको पंहिंजा पैसा ख़र्च करे जेको बि करे थो। असांजो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, इन जो वाक़े करबला सां कहिड़ो तालुक़ु आहे, इन जो सोणे इमाम हुसैन जी शहादत सां कहिड़ो तालुक़ु आहे। अब तालुक़ु मौलवी साहब इहो आहे, उन्हनि जो पाणी बंदि थियो, उन्हनि जो खाधो पीतो बंदि थियो। मोहब्बत जो तक़ाज़ो छा आहे? मोहब्बत जो तक़ाज़ो इहो आहे त जीअं जंहिं मामले में महबूब परेशान थियो हुयो, मोहब्बत करण वारो ॿिनि लफ़्ज़नि में आशिक सगोरो महबूब जी उहा तकलीफ़ बर्दाश्त करे। मोहब्बत जो तक़ाज़ो इहो आहे। साईं हज़रत हुसैन ऐं घर वारनि जा पाणी बंदि, खाधा पीता बंदि हुया। हिते हेॾा चणा ते हेॾा चांवर। अॼु अब्दुल रशीद जो न्याज़ तई, सुभाणे मुख़्तियार जो, परीं हादी बख़्श जो, वरी इमाम दीन जो। हे यको एॾी लिस्ट ठहियल आहे, तारीख़ूं लिखियूं पयूं आहिनि। बाबा न्याज़ खाइणो आहे, हलणो आहे, दावत आहे। इमाम हुसैन कहिड़ी तालीम ॾिनी? अचो, हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधाए विया हलिया रोईंदे तो मुझे ॾोटे हुसैन, रिवायत जा अल्फाज़ में मुझे पुट हुसैन के करबला जी फुला ज़मीन ते शहीद कयो वेंदो, पहिरें ॿुधाए विया। पर उन बावजूद बि मोहम्मद करीम ख़बर आहे छा फरमायो? ख़ालिफुल यहूद सूमु तासिअ वल आशिरा। ओ मुंहिंजा उम्मतियो, यहूदियुनि जी मुखालिफ़त कजो, 9 ऐं 10 मुहर्रम ते रोज़ा रखिजो। ही मोहम्मद रसूलुल्लाह जी तालीम आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह जो सोटरा, सोणे अली साईं जो बि सोटरा, उन बि हुकुम ॾिनो मञीदड़नि खे 9 ऐं 10 मुहर्रम ते रोज़ा रखो। हेॾा उम्मत छा पई करे? अल जाफर सादिक खणो तहज़ीबुल कमाल के। जाफर सादिक छो इमाम सी गारियूं ॾींदा, अबू बकर उमर हीअ हूअ हीअ, पर इन खां पुछा कयो त अबू बकर जेको जाफर सादिक आहिनि, मियां उन जी अम्मा जो नालो छा आहे? उम्मे फरवा बिनते कासिम। उम्मे फरवा नालो आहे साईं जाफर सादिक साहब जी अम्मा जो। धी आहे कासिम जी, पोटी आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी। काफ़िरनि खां रिश्ता अहले बैत किराम वरिता, अंदाज़ो त लॻायो। जाफर सादिक रहीमहुल्लाह फरमाईंदा, 9 ऐं 10 मुहर्रम जो रोज़ो रखणु इंतिहाई अज़ीम अमल आहे। मञो फ़िक़्ह जाफरिया, मञो। अबा करबला सां इन न्याज़ जो, इन सबील जो ताल्लुक़ कहिड़ो आहे? हा, करबला सां ताल्लुक़ आहे नमाज़ जो। सोणे हुसैन रज़ियल्लाहु ताला नमाज़ कान छॾी आहे। करबला जो ताल्लुक़ आहे सब्र सां। जदा फदा मुसीबत वक़्तु वावेला नाहे करणी, कुटणो पीटणो नाहे, मातम नाहे करणो। हज़रत हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे घर वारनि खे इहा तालीम ॾिनी, यादि रखी छॾियो अल्लाह जी तरफ़ां आज़माइश आहे, पर इन ते सब्र जो मुदारो करणो आहे, जहालत जो मुदारो नाहे करणो। छो जो हज़रत हुसैन खे ख़बर हुई मुंहिंजे नाना मोहम्मद रसूलुल्लाह जी तालीम आहे। शिया सुन्नी ॿई किताबूं खणो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन ज़रबल खुदूदा व शक्कल जुयूबा व दअवा बिदावतिल जाहिलिया फलैस मिन्ना। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं पंहिंजे मुंहं ते धक हया, जंहिं पंहिंजे सीने ते धकणी कपिड़ा फाड़िया, ऐं जंहिं आहो बाहो फुलाड़े फुला कया, जहालत वारा पुकार कया, उन जो मुंहुं मोहम्मद सां को ताल्लुक़ ई कोन्हे। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला नजुल बलागा इहा तालीम ॾिनी त सब्र खां कमु वठणो आहे। अहले बैत करबला
वारे वाक़े सां ताल्लुक़ हुआ तो सब्र कयो, नमाज पढ़ो, अल्लाह का मदद जी दुआ करियो, गैरुल्लाह का ना। अल्लाह जो कुरान फरमा छो हजरत हुसैन की खबर हुई, इन्नमा हर्रमा अलैकुमुल मैतता वद्दमा वलहमल खिंजीर वमा उहिल्ला लिगैरिल्लाहि बिह। सूरह बकरा आयत नंबर 173। सोने हुसैन के खबर हुई तो अल्लाह के प्यारे कलाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि नाने ते नाज़िल थियल पाक किताब में लिखल आ, अल्लाह से तव्हां ते मुर्दार हराम कयो आ, सूअर हराम कयो आ, सीर वारो रत हराम कयो आ। अल्लाह जे नाले खां अलावा ॿियो जेका भी शइ आहे पुकारी वञे गैरुल्लाह जे नाले ते भजी सभु हराम आहे। वाक़े करबला सां ताल्लुक़ कयो, वाक़े करबला सां ताल्लुक़ ॾाढी अल्लाह अकबर कबीरा। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु शियन जो किताब सैयद कुरान पाक जो तर्जुमो सैयद मकबूल अहमद साहब दहलवी, इनमें सुफ़े नंबर 188 ते रिवायत आंदई कुरान पाक की आयत में अल्लाह से फरमाए वल बलदु तय्यिबु यखरुजु नबातुहु बिइज़्नि रब्बि। जमल ये आयत यानी उहा ज़मीन जेका सुठी सोहनी सरसब्ज़ आबादी ॾियण वारी ज़मीन आहे, अल्लाह जे तरफ़ां घाटो फसल फुटाईंदी आहे, तनावर ताक़तवर मज़बूत तरीन खुशगवार वणंदड़ फसल फुटाईंदी आहे। जंहिंमहिल इहा आयत हज़रत अमर बिन आस ॿुधी आहे, अमर बिन आस साहबी रसूल रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿुधी आहे, सोणे हुसैन जो चेहरो ॾिसी करे आयत ॿुधी आहे, चेहरो सोणे हुसैन जो ॾिठो आहे, चए थो सोणा हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾियो ख़बर तव्हांजे चेहरनि ते भला ॾाढी घाटी ऐं एॾी डिघी भला छो आहे, एॾी डिघी छो आहे। सोणे हुसैन रज़ी अल्लाह तआला ने इहा आयत पढ़ी करे ॿुधायो वल बलदु तय्यिबु यखरुजु नबातुहु बिइज़्नि रब्बि। जेका सुठी सरसब्ज़ ऐं ताक़तवर ज़मीन हूंदी आहे न, उहा फसल बि घाटो ऐं डिघो ऐं ताक़तवर फुटाईंदी आहे। अहले बैत किराम जी जेका मिट्टी जंहिंमां पैदा थियल आहिनि, ईअं खणी चइजे तो उहा ताक़तवर ऐं सुठो घाटो तनावर फसल फुटाईंदड़ आहे। इन्ही जे करे सोणे हुसैन चयो त असांजे चेहरनि ते ॾाढी घाटी ऐं डिघी इन्ही शइ जे करे आहे। अब ॾाढी कान थी वणे, ख़र्च त ख़र्च बिलेट हण, पर न्याज़े हुसैन करणो पिया आहे, खाइणो पिया, मोहबत आहे न्याज़े हज़रत हुसैन सां मोहबत आहे। अल्लाह जा बानो ये सभु जहालत वारा कम अथव, हराम कम अथव, बिदतन जोगा कम अथव। खुदारा अल्लाह जे कुरान जे मामले में पंहिंजे फ़िरके पंहिंजी जमात जे करे ज़िद में न अचो। यकीनन इहा दौलत अल्लाह जी नेमत आहे, क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदो, ॾे ख़बर दौलत तो मूं तोखे अता कई न, ज़मीन मां फुटाई मूं, फसल आमदनी वारा सुठा ॾिना मूं, रेट कराया मूं, ऐं तो ख़र्च कया ॿिए पासे, ॾे ख़बर इहो कीअं कयई। ॻाल्हि अॻिते वधाईंदासीं, वक़्तु डिघो थी वेंदो हलियो, आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि खे टोड़ींदासीं। बिरेलवी साहब सही मुस्लिम जी शरह इन्हनि ॻाल्हियुनि ते तज़किरो कयो आहे त अल्लाह खां अलावा गैरुल्लाह जे नाले ते नज़रो न्याज़ ऐं मन्नतूं ॾियनि। चवे थो माण्हुनि जा अक़ीदा पियो ॿुधाए, हिकिड़ा माण्हू अक़ीदत मज कंदा आहिनि त इहो अल्लाह जो नेक वली आहे, इन्हीअ जे करे असीं करियूं था त इन्हीअ जी कुर्बत सां असांखे अल्लाह जी वेझड़ाइब थींदी, या असांखे मोहब्बत हासिल थींदी, या उन जे करे पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कनि था। ही साहब फरमाए थो त इहो नाजाइज़ ऐं हराम ऐं बिदत कमु आहे। ईअं अल्लाह जो बानो उन खां अलावा ॿियो आम सादड़ो सवाल आहे, कॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जे लाइ इहो कयो, कॾहिं भला ॿिया बि अहले बैत जा फ़र्द आहिनि उन्हनि जे लाइ कया। हज़रत अली मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हसन ऐं हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि, उन जी अम्मा फातिमा जन्नत जे औरतनि जी सरदारणा, पर सोणो अली सभिनी खां भलो ऐं बहितर आहे टिनी खां। हज़रत अली जे नाले को कयो छो भला? अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो ॿिनि जुमलनि में ॻाल्हि पंहिंजी ख़तमु कंदासीं।
अल्लाह के घर में बैठा आहियूं तव्हां सां कंहिं क़िस्म जी का दुश्मनी को इख़्तिलाफ़ को हसद को साड़ न आहे क़ाबिल एतिराम आहियो बुज़ुर्ग आहियो तव्हांजी पंहिंजी दौलत आहे अल्लाह तव्हांखे वधाए ॾे बरकतूं ॾे जाइज़ कमनि में दिलि खोले करे ख़र्च कयो हरामनि में ख़र्च न कयो इहा शीयनि जी पैदावार अथव सुन्नियुनि जी पैदावार कान्हे का इहे सभु शीयनि जा कम अथव क़ुरान सां हदीस सां फ़िक़ह जाफ़रिया सां अहले बैत सां बुज़ुर्गो इन्हनि जो तालुक़ न आहे लिहाज़ा अल्लाह जे मुक़ाबले में गैर खे ॾी मोहबत ॾेई करे उन जे नाले सां इहा शइ निस्बत कयो था इहो हराम कम बि कयो था शिरक बि कयो था अल्लाह जे क़ुरान सां टकर बि खाओ था अल्लाह साईं असां सभिनी खे अमल इस्लाह जी तौफ़ीक़ फ़रमाए आमीन।